4 ॾींहं मस के सुकून जा गुज़रिया हा, वरी आई आ घर मोटी। अल्लाह खैर करे, वरी को ममण मचाईंदी। अदी इहो किरोध छॾी कोन थी, केड़ो मां ममण मचायो आ? हां ऐं तूं मस्जिद जो कख आई? हां सॼो ॾींहुं असल मुसले ते वेठी आई, पाण खे ॾिसी कोन थी? तौबा 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 ज़ारी अल्लाह साईं, ज़बान ते हेडी ड्रिगी तस, चोरी त माखे कुछणी कान थी दे। पोइ तूं किनो छो थी ॻाल्हाई? हां केड़ा मां ममण मचाया हन? कुधा कम करी पाण ऐं चवी मूंखे। भला वडेरन में सुखी हुई है न, 2 वक्तन जी मानी भी सुठी मिलंदी हुई। असां जो वक्त ॾाढो सुठो पे गुज़रियो। हाणे तू हिन घर में हूंदी है ऐं बहाना करे वात पई हणंदी है। अदी झेड़ो झेड़ो तो तू पई करी, ममण तो तो मचायो आ, मां तो माठ करे बीठीस, अची चिणग बारी अथई। अल्लाह अल्लाह तौबा तौबा। अदी केडो त अंदर में साड़ अथई। हां सड़े थी, असल सड़े पंहिंजे घर में मुखे कोन थी सही। अलाए कने तुझी शादी थींदी ऐं असां जे मथा इहो अज़ाब टरंदो। माया अज़ाब? मां अज़ाब आया? शर्म न तो अचे? वडी भेण के अज़ाब थी चे? अल्लाह तौबा तौबा तौबा, मां वडी भेण के अज़ाब थी चवे। भले वडी भेण त ॾिसो, ओरे ॾिसो ॾिसो त वडी भेण त ॾिसो, हे जेके पिरकारन उहे वडी भेण जान। हां वडी भेण त मां जे बराबर हूंदी आहे, तो वो हक अदा कयो आ? हां ही जेको करे पई वो हक आ? तो जड़ी भेण खां न सच पुछी त असल खट खाली भली आ। तो सा ॻाल्हायम छा? जड़ खखर में खड़ो हयम, चेलाटे वांगुर चिंबड़ी थी वने। ऐं तू चिंबड़ी त तू भी थी वनी। अदी हाणे एडो न ॻाल्हाए, घर जो कमकार करण मुखे भी दे। तू न हुई है न, तडे भी घर जो समूरो कमकार मां अकेले करे पे वना। जान नथी छड़े रुगो मुंजी। अदा तगिया केडे तैयारी कदे वरी अॼु? वरियम यार सही ॻाल्हि ॿुधाए, सॼी उमिरि मूं माण्हुनि जा अची कढ कढिया, पर यार मूं वारो छोरो आहे न, इहो वारस, उन मुंहिंजा अची कट कढी छॾिया न, वतां तो ची 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 कंदो। वरी वारस छा कयो आहे? हाणे छोरो तो चए त मुंहिंजी शादी कराए न त मां ख़ुदकशी कंदुसि। सुबुह लाकूं घरां निकितो, अञा ताईं घरां वापसि न आहे मोटी, ऐं कंहिंखे नज़र बि कोन आयो। यार मूंखे त अची वेली उहा मन वकोड़ियो। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।